अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका हल ग्रुप में सवाल आयो है। हिकिड़े शख्स को वस्तु लदे हाणे असल मालिक के कीअं ॾे, कॾहिं ॾे, मालिक जो हक़ केतिरो टाइम आहे अने कॾहिं मालिक जो हक़ ख़तम थिए थो। बहुत ज़रूरी सुवाल है अने अक्सर ही थिए थो। लदल वस्तु इनके शरीयत में लुक़्ता चे में अचे थो। लुक़्ता जंहिंखे नेट ते चेक करणु वे ई लुक़्ता लिखे अने किताब सुन्नत जे मुताबिक़ जे चेक कंदो त इनके अहकामात मिली वेंदा। लदल वस्तु कई तरह जी हुई थी। हिकिड़ी त अहिड़ी चीज़ है जे तुरत बिगड़ी सके थी, ख़राब थी सके थी। मिसाल तरीक़े मिठाई जो बॉक्स लदें, हाणे मिठाई थोड़े ॾींहं में ख़लास थी वेंदी अने बिगड़ी सके थी, जेके असीं चऊं था फिटी वेंदी, त इहा मिठाई भले विराए छॾे, खाई छॾे। धणी अचे त धणी खे हुनजी रक़म ॾेई ॾे। वस्तु इहा अथई। खीर रहियो, छाए रही, इन जी इहा जी पोज़ीशन आहे जे इहा वस्तु पोइ कंहिं कम जी न थिए। इन खीर इनखे मिलियो कि छाए मिलई, असल वस्तु इन लदें लुक़्ता जे अहकामात में। पर सोन ने चांदी फिटे नथो। पैसा नोट जे पियो हूंदो त वरे जा वरे ई नथो फिटे। हाँ, इन जे बारे में कुरो करणो का असल सवाल ही मवेशी जे बारे में है। पालतू जानवर तंहिंजे बारे में जी सवाल धणी पुछे आहे। त जानवर कई क़िस्म जा आहिनि जेको जंगल में रहनि था अने पंहिंजा पालतू रहिया। हाणे बकरी तंहिंजे बारे में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछे में आयो जे बकरी कंहिं लधी है त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो जी है अथवा तो जे भाउ यानी असल मालिक जी है। 3 नंबर ते फरमायो नका बगाड़ जी है, भेड़ी जी है। मतलब ही जे न कंट्रोल कयां राति जो इनके केॾा कुता फाड़े छॾींदा अथवा इनके सियार बगाड़ खाई वेंदो। तव्हांजे कम जी त अथई न। जॾहिं उठ जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पुछे में आयो त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अने सख़्त गरम थी अने नाराज़ थी फरमायो। चेहरे मथे नाराज़गी जो इज़हार हो जे उठ में आके करो लेना देना है। उठ इन पिंड वटि उञ बर्दाश्त करे जी ताक़त है अने पाणी ते पुॼी वेंदो, गाह ते पुॼी वेंदो, वण चरंदो पियो। इन पिंड जा पॻ थिया आहिनि। इनके जंगली के जनावर जो त डपु आहे न। छॾियो मतिलबु उठ विञाणो इन उठ के पंहिंजे कब्ज़े में नथा करे सघो ऐं पाणे धणी अचींदो। पण हिते इहे थिए थो 400 200 300 100 150 200 किलोमीटर था उठ ॿीहण अचे थो। धणीअ उॾा नारीअ पिया न, ही उठ ॿिया पकड़े लही था। बहुत ज़रूरी सुवाल है। इन में कुरो कराजे। बकरी जे बारे में मूंखे हिकिड़े शख़्स पुछे जे हिकिड़ी बकरी मूंखे मिली है ने हाँ कुरो कई आहे, मुंहिंजी थिए थी कि नथी थिए। शरीयत जो क़ाइदो आहे जे 12 महीना ऐं प्रचार कयो। 12 महीने जे अंदरि धणी जे पुॼी आयो अने धणी प्रूफ ॾे, पुराओ ॾे जे मुंहिंजो माल हिन लेवल जो आहे अने उहो सही हुए त 12 महीने अंदरि 12 महीने सूदी उन धणीअ खे ऐं ॾेई ॾियो। 12 महीना गुज़री वञे धणीअ जो हक़ पूरो थी वेंदो। हाँ, जे ई माल लधो ई इन जो थी वेंदो। पण शर्त है हर महीने ई ज़ाहिर करे। हिन टाणे व्हाट्सएप में ॾेई ॾे अने व्हाट्सएप में ॾींदो त केॾा न केॾा धणी जेको ॻूतींदो पियो उनखे ई मिली वेंदो माल, उनखे ख़बर पई वेंदी। अक्सर ईअं थिए थो त माण्हू जॾहिं मरी वञे थो, मूंखे हिकिड़े पुछे त ॾोसल असांजो वफ़ात करे वियो आहे अने सोन जी हिकिड़ी मामूली वस्तु लधे, हाँ करो करणो भई कीअं लधे च बस मां लधे त बस वारे खे ॾिनी खपई थिए न। कनेक्टर खे ॾेई ॾे, पोइ कनेक्टर क्लीनर जेको रहियो उहो न धणीअ खे ॾे परियां जमा कराए डीपे में। पंहिंजो करो हक़ो
तैर पां मतिलबु रखी सेरे खीचे में विझ छॾे ने हाणे इन जो कुरो थींदो 12 महीना जे पां एडवर्टाइज़ कयो जाहिरात ॾिनी धणी न आयो त पोइ वस्तु पंहिंजी थींदी। अने 12 महीने पुठियां जे कॾहिं धणी आयो त पंहिंजो जेकी पिंड में एग्रीमेंट थिए इन वटां को टका गिनाइजे कि जिन हिसाब से पंहिंजो एग्रीमेंट थिए पोइ 12 महीने पुठियां धणीअ जो हक़ पूरो थी वञे थो। अक्सर माण्हू माल जे बारे में पाण ॿोरा गाफ़िल आहिनि। माल रुली 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 इन जे धण भेरो आयो वॻ भेरो आयो पोइ फिरे पियो पोइ कीअं न चए कंहिंखे नथो धणी अचे त लम्हो उभी न चए जे तूं सुञड़ी तुंहिंजी। ई तरीक़ो ग़लति है, ई तरीक़ो अख़लाक जे ग़लति है। अने ई तरीक़ो सिर्फ़ु अख़लाक न बल्कि इंसानियत जे ख़िलाफ़ है। जे हू धणी अची चए पियो जे भई विञाणी मुंहिंजी ॿकरी अहिड़े कलर जी आहे, हीअ आहे, हेॾा आहे, हू आहे, अने हीअ हिनखे अञा मतिलबु रखे वेठो आहे जे मां न ई वेंदो रहे त मुंहिंजी थिए न इन नियत से न। हा इम्तिहान लाइ पाण चई सघूं था जे तूं चए पियो ई ढोर भला हिते नार के ई पौरू हिते नार ई जे होए त तोजो पण न उनखे लम्हे पंदाज अथवा ॿई ॾेखारे। अने ईअं ज थियो आहे लुक़्ता जे बारे में सही बुखारी हदीस नंबर 2438 जे तहत 12 महीने जो नियम है। हाणे हीउ जेको सुवाल मूंखे पुछ में आयो लंबो सुवाल रहियो। हिकिड़ी ॿकरी कंहिं इंसान खे मिले अने ॿकरी वियाई फ़र्क़ु आहे थोरो को टाइम इंतज़ारु कयईं वरी 5 महीने 7 महीने 12 महीने में हिकिड़ो ॿिया फर ॾिनई तंहिं पुठियां धणी आयो। हा कंहिंजी अथई कुरो थियो 12 महीने अंदरि इन इश्तिहार कयईं पे एडवर्टाइज़ कयईं पे धणी आयो ई ॿकरी जो जेको नस्ल थियो वियाण ई मड़े असल धणीअ जा असल मालिक जा पा महिनत कई अलाह पाण खे दर्जो ॾींदो। 12 महीना गुज़री विया अने पुठियां जेको इन मां तूर थियो पाण एडवर्टाइज़ कयो पे शर्त एडवर्टाइज़ जी ना कयो त गुनहगार आहियूं मड़े क़ाइदा ख़तम थी वेंदा। 12 महीना गुज़री विया ने फर थियो हाणे ई फर असल मालिक जो न आहे। ई जेकॾहिं ॿकरी आहे ॿकरो आहे का पाॾो पाॾी जेकी थिया ई जंहिं खाण खारायो जंहिं सारियो सांढियो जंहिं हिते महिनत कई बहुत ज़रूरी आहे भला सम्झे जी कोशिशि करजा न सम्झ में अचे मुंदो त वरी पुछजा। टाइम गुज़री वियो 12 महीने जो पीरियड हिन एडवर्टाइज़ कयईं असल मालिक न आयो असल मालिक ईअं छॾे न ॿियण पुछा कयईं पे पण इते न पुॻो। हाणे इन्ही पुठले फरें जो ई धणी न आई असल इन जो जेको ढोर रहियो तंहिंजो धणी आहे पण इते एग्रीमेंट थींदो शरीयत प्रमाणे इन जो हक़ त्रुटी वियो 12 महीना गुज़री विया आहिनि पण तव्हां अमुक फ़िका जे मुताबिक़ अहले इल्म चयो हुयो जे ज़माने भर में कॾहिं पण अचे उनजो तव्हां पण थोरो खां ॿियो कंहिं का एग्रीमेंट करिणो पवंदो। अलगर्ज़ लधल वस्तु असल मालिक जी 12 महीने सुधी रहे थी। जंहिं इहा वस्तु लधी ई एडवर्टाइज़ करे इश्तिहार करे मुंहिंजे हिसाब सां जेको नेट वारा ग्रुप रहिया व्हाट्सएप वारा इन्ही में ॾे इन लेवल जो ॾे जे मूंखे हिकिड़ो बैग मिलियो आहे कि मूंखे हिकिड़ो डोर मिलियो आहे कि मूंखे XYZ हिकिड़ी चीज़ मिली जंहिं धणी जी हूंदी धणी पाण ई पुछा कंदो। ॿिए नंबर ते इन बहितर इहा आहे साईं सिधी वस्तु खणी पुलिस स्टेशन में ॾेई अचे अने उते जाहिरात करे जे हीअ वस्तु मूंखे लधी आहे। हाणे पंहिंजो मतिलबु मुंहिंजा त्रुटे नथो पाणखे ॾियणु अचे नथी न ॿिए खे मसइलो पुछूं पिया अने पुलिस वारा रहिया उन धणी वटि खणी की न वेंदा पण पाण था लथी कॾहिं पण पुलिस में जेकॾहिं हू जाहिरात ॾे अर्ज़ी ॾे जे मुंहिंजी वस्तु कोई विञाणी आहे त उते मिली वञे। हाणे वस्तु पाणखे लधी आहे रायपुर मां
अने पाण वञी नखत्राणे में ॾेई अचूं, इहे खोटो। जंहिं एरिए मां वस्तु पाण खे मिली आहे उहो एरियो पाण खे ज़ाहिर करणो पवंदो। अलाह वधारे बहितर ॼाणे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।